اللهم صل على سيدنا ومولانا मुअज़्ज़िज़ीन हज़रात, अल्लाह तबारक व तआला असां ते हिन वजूद जे दौलत खां बाद इंसानियत जो लिबास अता फरमायो, इस्लाम सां इज़्ज़त ॾिनी। सैयदना मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ातमुन नबीयीन सैयदुल मुरसलीन असांखे रसूल करे ॾिनो। जॾहिं त 100 लख तक़रीबन रसूलनि जो गुज़रियो आहे, रब तबारक व तआला असांजे हिसे में इहो इनाम कयो जो ख़ातमुन नबीयीन सैयदुल मुरसलीन सैयदना मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत असांखे बणाई। इन ते असांखे अल्लाह जो एहसान मञणु घुरिजे ऐं शुक्र करणु घुरिजे। सभु चओ अल्हम्दुलिल्लाह। मुअज़्ज़िज़ीन हज़रात, इस्लाम में असां ते जेके हक़ रखियल आहिनि, उन हक़नि मंझां हिकिड़ो हक़ अल्लाह ताला जो ई आहे त असां अल्लाह जी इबादत करियूं, उन सां कंहिंखे शरीक न करियूं। वरी अल्लाह तबारक व तआला पाण ते हिकिड़ो हक़ असां इंसान ज़ात आजिज़नि जो रखियो आहे त असांखे जहन्नम खां बचाए जन्नत में विझो। दुआ आहे त अल्लाह ताला असां पंहिंजे मालिक सां सवाइ ॿिए जे आॾो न झुकूं ऐं रब तबारक व तआला असांखे जन्नत में रसाए। मोमिन जी ज़िंदगी दुनिया जे अंदरि ख़ालिस अल्लाह तबारक व तआला जे रज़ा लाइ हुजणु खपे। ईमान रज़ा आहे, अमल सालिह अल्लाह जी रज़ा आहे। अल्लाह ताला इस्तक़ामत अता फरमाए, मज़बूती ॾिए। ईअं त लक़द ख़लक़नल इंसान फी कबद, यादि रखणु खपे त इंसान हमेशह तकलीफ़ुनि में आहे। इन में मुस्लमान जी ॻाल्हि कान्हे, आम इंसानियत तकलीफ़ुनि में आहे। जेतिरो एहसास ओतिरी तकलीफ़। हैवाननि में एतिरी तकलीफ़ कान्हे, छाकाणि त हुननि में एहसास घटि आहे, हुननि में अक़ल घटि आहे। इंसान खे अल्लाह तबारक तआला अक़ल अता फरमाए हैवाननि खां अलॻि कयो। हैवाननि में वहम हुयो, इंसाननि में अक़ल आहे। तंहिं करे हैवाननि में तबियत हाकिम बणी, इंसान में शरीयत हाकिम थी पई। हैवान इंसान में इहो फ़र्क़ु आहे त हैवान पंहिंजी तबियत पटांदड़ हलंदो ऐं इंसान शरीयत मुताबिक़ हलंदो। ही फ़र्क़ु आहे इंसान ऐं हैवान में। मिसाल तौरु हैवान खे तव्हां जेके सावल ऐं गाहु खाईंदड़ आहिनि, उन्हनि खे गोश्त ॾींदव त न खाईंदा, पर शींहं खे जेकॾहिं गाहु ॾिबो त न खाईंदो, हू गोश्त खाईंदो। इहा हुननि जे तबियत जी हुकूमत आहे, उन्हनि जे वजूद ते। अल्लाह ताला हुननि खे ईअं पैदा कयो। मगर इंसान में ईअं कोन्हे। रब तबारक व तआला अक़ल अता फरमाए इंसान खे, उन अक़ल ते शरीयत नाज़िल कयाईं। उहे शयूं जेके ज़ाहिर में तव्हांखे हलाल हराम नज़र न ईंदियूं जुदा जुदा, मगर शरीयत जे हुकुम बमूजिब उहे हलाल ऐं हराम पयूं ॾिसण में ईंदियूं। न त हू हैवानियत जे लिहाज़ खां उन्हनि में हिलत ऐं हुरमत जो सुवाल ई कोन्हे। जानवर आहिनि, छेलो हिकिड़ो वाड़ में रहे थो ऐं उनखां सॼे वाड़ जी ॿकरियूं सायूं थियनि। अहिड़ीअ तरह सां जानवर हिकिड़ो ॿिए जानवर खे गाहु खाईंदे ॾिसे, हुनखे टकर हुअणी, उते बि गाहु खाए। इन्हनि वटि इहो अहसास कोन्हे। तव्हां वटि बि अहसास कोन्हे त को जानवर हर भरू ज़ुल्म कयो न, बसि इहो जानवर जो कमु आहे पिया विढ़नि। हलाल हराम जो सुवाल आहे ई कोन को। रब तबारक व तआला इंसान खे अशरफुल मख़लूक़ात, अज़ीम तरीन मख़लूक़ बणायो, एतिरे क़दुरु जो उनजे इज़त जो निशान ॿ ॻाल्हियूं आहिनि असांजे साम्हूं। हिकु त क़ुरान पाक में या अय्युहल इंसान, या अय्युहन नास, या अय्युहल लज़ीना आमनू, अहिड़े तरह जा किताब ऐं सॾ अल्लाह ताला इंसान खे कया आहिनि। सम्झ में आयो त अल्लाह जो मुखातब इंसान ई थी सघे थो। हिकिड़ी इज़त बादशाह जो कंहिं सां रूबरू ॻाल्हाए
या उनखे सॾु करे कुझु ॿुधाए सम्झ में आयो त इहो एॾे मक़ाम ऐं मर्तबे वारो आहे जो बादशाह हुन सां ॻाल्हाए थो। अलाह अहकमुल हाकिमीन आहे, सारी काइनात जो मालिक ऐं ख़ालिक आहे, ॻाल्हाए थो इंसान सां, चइबो त इंसान इज़त वारो आहे। क़ुर पाक इहा निशानी आहे असांजे इज़त जी। अहिड़ी तरह अंबिया कराम जो वजूद इंसान ज़ात में रब ताला रखियो, हैवाननि में नबी कोन्हे, पथरनि में कोन्हे, वणनि में कोन्हे, सिज चंड सितारनि में कोन्हे। अलाह जी एॾी मख़लूक नुबूवत जे उहिदे खां ख़ाली, पर अलाह ताला इंसाननि में नुबूवत जो उहिदो अता फरमायो। न एतिरो बल्कि सैयदना मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ातमुन नबीन सैयदुल अव्वलीन वल आख़िरीन, इहो बि इंसान ज़ात मंझां। हीअ आहे इंसान जी अज़मत, नुबूवत जो उहिदो इंसान जी अज़मत, क़ुर जो वजूद इंसान जी इज़त। सभु चओ अल्हम्दुलिल्लाह। क़ुर पाक इंसान जी ज़िंदगीअ खे संवारे दुरुस्त कयो, जीअं हिन दुनिया में उनखे ख़ुशि रखियो तीअं आख़िरत में बि ख़ुशि थो रखे। क़ुर पाक सां ताल्लुक़ इंसान जे क़ब्र में, इंसान जे हशर में, इंसान जे आख़िरत जे सारे उमिरि में ताज़गी, इज़त ऐं भलाई थो आणे। ही यादि रखणु खपे त ॿियनि मख़लूक़ात मां जीअं इंसान बि हिकिड़ी मख़लूक आहे, मगर इंसान खे अलाह ताला दाइमी बका अता फरमायो, दाइमुल बका आहे। इंसान पैदा थियो दाइमुल बका आहे, हादिस नओं पैदा थियल पर रहंदो हमेशा। उनजो सबबु हीअ आहे त अलाह ताला पंहिंजे अल्ताफ़, नेमतुनि, इनायतुनि जो हिकिड़ो भंडार हिकु मख़लूक ते पालूट कयो, ऐं उहा मख़लूक सारे काइनात में ॿी नज़र न आयसि, जो इंसान खे आख़िर पैदा कई। ऐं संदसि नेमतुनि जो भंडार छा हुयो? ही क़ुर पाक। वजूद जे लिहाज़ खां सैयदना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तालीम जे लिहाज़ खां क़ुर पाक फरमाए थो अल्लमल क़ुरआन ख़लक़ल इंसान अल्लमहुल बयान। रहमान रहमत वारे क़ुर जी तालीम मुक़ररु कई, क़ुर जी तालीम ॾिनई, मगर क़ुर जे तालीम वठण लाइ को हुजे कोन। ख़लक़ल इंसान, पोइ इंसान खे पैदा कयईं। अल्लमहुल बयान, क़ुर खे पढ़ी बयान करे ॿियनि जे ॿुधाइण जी ताक़त बि अलाह ताला इंसान खे अता फरमाई। ईअं त क़ुर बि पढ़ंदो त जानवर बि ॿुधंदा। अलाह ताला थो फरमाए या जिबाल अविबी माहू व तैर। दाऊद अलैहिस्सलाम बि ज़बूर पढ़े जबलनि खे हुकुम कयईं त तव्हां बि माइल थियो, पखियुनि खे चई तव्हां बि ॿुधो। हदीस पाक में अचे थो त दाऊद अलैहिस्सलाम जॾहिं ज़बूर पढ़ंदो त पखी वलड़ करे बि, पर बयान जी ताक़त अलाह ताला वरी बि इंसान खे ॾिनी। क़ुर ॿुधण जे लाइ त सभु शइ ॿुधे, मगर बयान जी ताक़त इंसान खे। क़ुर ॿुधण जे लाइ त हर शइ ॿुधे, मगर तालीम क़ुर जी अलाह तबारक व तआला इंसान खे ॾिनी ऐं अमल जी ताक़त इंसान खे ॾिनी। ईअं त थंभ ॿुधंदो हो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो। उस्तन हन्नान मशहूर आहे, अॼु बि उन जी जाइ ते थंभ बीठल आहे। रिवायत में अचे थो हदीस पाक जे अंदरि हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन सां बि ऐं कुझु तकियो टेक ॾेई बि क़ुर शरीफ़ पढ़ंदा हुआ, हदीस बयान फरमाईंदा हुआ, सहाबा किराम खे तालीम ॾींदा हुआ, दीन जी बि ख़ुतबा पढ़ंदा हुआ। मस्जिद नबवी में खजीअ जो थंभ हुयो हिकिड़ो, पोइ हिकिड़े शख़्स मिंबर बणायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ काठ जो। पोइ जॾहिं मिंबर ते वेठा त आवाज़ अचणु लॻो जीअं ॾाची आवाज़ कंदी आहे, किणकूं कंदी आहे। पोइ जो गौर करे ॾिसनि त खजीअ जे थंभ मंझो आवाज़ पियो निकिरे, रोअण जो आवाज़। आख़िर साहबा हैरान थी विया, हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुतवज्जिह थिया, ॾिठऊं त थंभ मंझो रोअण जो आवाज़ थो अचे, पाण उथी बीठा उनखे भाकुर पाताऊं। पोइ ईअं सुलका भरे बसि कीअं जे नंढड़े ॿार खे परचाइबो आहे ऐं पोइ बसि कंदो आहे गोद में अची। क़ुर ॿुधण जे लाइ त हजर शजर बि तयारु आहे, पर क़ुर बयान इंसान कंदो। फरमाए थो अल्लमहुल बयान। तंहिं करे सभु चओ अल्हम्दुलिल्लाह।
अदा क़ुर पाक ॿुधणु ॿुधाइणु उन ते अमल करणु असां इंसान जो कमु आहे। जिन त अलाह ताला हैवाननि ॾांहुं क़ुर मोकिले हा। मलकूत केॾी मुक़दस मख़लूक, नूरानी पैदाश, पाक मख़लूक। फरमायो त समा हक़हा अंत इत्त, आसमान पे थो चीकट करे, हक़ थस जो चीके, मा मिन शिबरिन इल्ला व अलैहि मलकुन साजिद। फरमायो त गिराठ वांदी कान्हे, मेराज जी राति जो मुशाहिदो कनि, गिराठ वांदी कान्हे, सभई मलक सजदे में पिया आहिनि। आसमान में इबादत बि हले थी, ज़िक्र बि हले थो, सजदो बि हले थो, तारीफ़ बि हले थी, पर अञा का ॿी ॻाल्हि हुई जेका अलाह ताला खे पसंदि हुई। उन हद ते का ॿी मख़लूक पहुती न थी। मलाइकनि सां घुरनि चयो नहनु नुसब्बिहु बिहम्दिक व नुक़द्दिसु लक, असां तस्बीह कंदासीं, तारीफ़ कंदासीं। आदम खे पैदा करण जी ज़रूरत न आहे। अलाह ताला फरमाए इन्नी आलम मा ला तालमून, मां ॼाणा थो तव्हांखे ख़बर न आहे, मां ॼाणा थो तव्हांखे ख़बर न आहे। ज़ाहिरी माना इहा आहे त मूंखे इल्मु आहे हिन ॻाल्हि जो, मां पंहिंजो हिकमत सां हुनखे पैदा थो करियां। ऐं ॿी ही ॻाल्हि आहे त हुननि चयो असां त तस्बीह कंदासूं, असां तारीफ़ कंदासूं, नहनु नुसब्बिहु बिहम्दिक व नुक़द्दिसु लक। अलाह ताला फरमाए इन्नी आलम मा ला तालमून, इहो कमु त मां ॼाणा थो, छो त मुंहिंजो कमु आहे तारीफ़ करण बि पंहिंजी, तस्बीह करण बि मुंहिंजो कमु आहे, छो त तस्बीह बि मुंहिंजी, तारीफ़ बि मुंहिंजी, त करियां बि मां। पर इहा माना आम तरह सम्झ में नथी अचे, न को मलकनि खे इहा इलाही सम्झ में आई। आख़िर जॾहिं मेराज जी राति थी, हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन नालैन शरीफ़ सां अर्श अज़ीम जे मथां सतह ते क़दम रखी रौनक अफ़रोज़ थिया, उते अलाह ताला फरमायो मस्जिदनी अबदी, मुंहिंजा बाना हेॾी काइनात तुंहिंजे क़दमनि में, हेॾो शान, हेॾी इज़त, पर अॼु मुंहिंजी इन मक़ाम ते बि तारीफ़ कर, छो त इन मक़ाम ते इते बि एॾी अज़मत वठी पोइ वरी तारीफ़ कंहिं बानप सां न कई। इहो मक़ाम सिर्फ़ु तोखे मिलियो। पाण उते जेको जवाबु ॾिनऊं सो उहो जवाबु आहे जेको अलाह खे पसंदि आयो आहे। ला उहसी सनान अलैक अंत कमा असनैत अला नफ्सिक, अलाह जेका तो पंहिंजी पाण तारीफ़ कई आहे उहा मां त नथो करे सघां। छो त तूं अज़ली, तूं अबदी, तूं दहरी, तूं सरमदी, तूं दैमूमी, तुंहिंजो तवाम, तुंहिंजी सरमद, तुंहिंजो अज़ल, तुंहिंजी तारीफ़, तुंहिंजो वजूद, इनखे तूं पंहिंजो पाण थो ॼाणे। जॾहिं खां जो तूं तारीफ़ूं कंदो आयो आहे, असां त तुंहिंजी मख़लूक, तुंहिंजा पैदा थियल उतां खां वठी तारीफ़ शुरू कईसीं। एॾी डिघी तारीफ़ करियूं जो उते त पुर मख़लूक जो ख़ालिक ते पहुचे नथो, पोइ असां कीअं तारीफ़ कयूं? असां त आजिज़ आहियूं। अलाह फरमाए त इहा मार्फत, इहा मुंहिंजी तारीफ़ आहे, इहा तो तारीफ़ कई थी वई। हू आहे अलाह ताला जी हिकिड़ाई, हीअ आहे नबीअ जो मक़ाम, हीअ आहे क़ुर जो वजूद। अलाह ताला जो फरमाए काबतुल्लाह खे असां मसाबतल लिन्नास बणायो, सारी दुनिया जो मर्जा कयोसीं। ऐनमा तवल्लु फसम वजहुल्लाह, ऐनमा कुंतुम फवल्लु वजूहकुम। अलाह ताला जो फरमाए त जाते हुजो तव्हां मुंहुं इन काबे ॾे करियो। काबतुल्लाह जी मरकज़ियत असांखे नसीब, क़ुर शरीफ़ जो किताब हुजणु इहो असांखे नसीब, हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नुबुवत ऐं ख़ातमियत असांखे नसीब, अलाह तबारक व तआला जी हिकिड़ाई वहदहु ला शरीक लहू जी हुकूमत असांखे नसीब। इहे अलाह ताला असांजे मथां इनायतूं कयूं आहिनि। हीअ आहे इंसान ज़ात जो तक़दुस ऐं तअली ऐं बुलंदी, जेका मख़लूक में कंहिंखे न मिली, मलकूत खे न मिली, हैवानात खे न मिली, जवाहरात खे न मिली, सिज चंड सितारनि खे न मिली, हवा बाहि पाणी खे न मिली। अलाह ताला इहा असांखे अता फरमाई। तंहिं करे असां इंसान पंहिंजो मक़ाम ऐं मर्तबो ॼाणी रब जी फर्मा बरदारी करियूं।